मान रहीम सब खां पहिरियों त इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां इन दोस्तनि जो फलाही इदारनि जो ऐं उन्हनि सां गॾोगॾु मां तव्हां भाइरनि सहाफ़ी भाइरनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजी या हिननि ग़रीब मिसकीन मारूअड़नि जूं जेके बि ॾुख तकलीफ़ूं हुयूं तव्हां दुनिया तो पहुचायूं आहिनि। ऐं वरी शुक्रिया अदा कयां थो उन्हनि मुखैर हज़रात जो जन हिननि तक़रीबन 800 फैमिलियुनि माना 5000 खां माण्हू हिन वक़्तु मथे थी विया आहिनि जेके असांजी टेंट सिटी में रहनि था, जंहिंमें 1900 त ॿार आहिनि जंहिंजो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे, जेके तालीम जे ज़ेवर खां महरूम लॻा पिया आहिनि। ऐं मां अलाए केतिरा मरतबा गुज़ारिश करे चुको आहियां एजुकेशन सां रिलेटेड फलाही इदारनि खे त ख़ुदारा अचो हिननि जो मुस्तक़बिल ऊंदाहे में पियो ॿुॾे, इन्हनि जे मुस्तक़बिल खे रोशनी वारे पासे वठी वञो। हिननि खे स्कूल जी ज़रूरत आहे, हिननि खे किताबनि जी ज़रूरत आहे, हिननि खे पेंसिलनि जी ज़रूरत आहे। उहो मुंहिंजा भाउ जेकॾहिं अॼु हिननि जे हथ में कलम हथ न आयो त सुभाणे खां पोइ हिननि जे हथ में ज़ाहिरा छा ईंदो? लठी ईंदी, कुहाड़ी ईंदी, बंदूक ईंदी, हथियार ईंदो। सम्झो था? मुंहिंजी तव्हां सभिनी भाइरनि खे गुज़ारिश आहे, मुखैर हज़रात खे, फलाही इदारनि खे, सिंध हुकूमत खे, हुकूमत पाकिस्तान खे, हुकूमत वक़्त खे, सभिनी खे गुज़ारिश आहे ख़ुदारा अचो हिननि 1900 ॿारनि जे मुस्तक़बिल संवारण में असां सां गॾु कुल्हे में कुल्हो मिलाए बीहो। असां पंहिंजे वसां जेतिरो पुॼे थो हिननि खे दीनी तालीम सां गॾु दुनवी तालीम ॾेई रहिया आहियूं, पर असांजी तालीम हिननि जे मुस्तक़बिल संवारण जे लाइ काफ़ी न आहे। वॾी महिरबानी।